जी 10 मुहर्रम हराम के हवाले से मुल्क के बेन शहरन जियां घोटकी में भी आज़ादारी जो सिलसिलो जारी है। 10 मुहर्रम जो मरकज़ी मातमी जलूस बरामद थी चुको है। ही जो मातमी जलूस है इनमें मुख्तलिफ इलाका जो स्टेशन रोड, माथिलो रोड, कादरपुर रोड समेत इमाम बारगाह, मंजर मेहदी समेत माथिलो बस स्टैंड में निकल नंढा नंढा जो मातमी जलूस होंगे उहे भी शरीक थी वेंदा आहिनि। असां इन जलूस जे उन गुज़रगाह ते मौजूद आहियूं जेको कादरपुर रोड ते हिन वक़्तु मौजूद आहे, पर हिन जो जेको रिवायती रस्तो आहे उहो हितां थींदो जेको आहे शाही बाज़ार जे भरिसां सीना ज़नी ऐं छुरियुनि जो मातम कयो वेंदो ऐं उनखां पोइ वरी हीउ जेको जलूस आहे उहो हुसैन बेली चौक ते पहुचो जिते मजलिस सज़ा मुनक़िद थींदी। उनखां पोइ हीउ जेको जलूस आहे उहो अञा पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थींदो। जेका ज़िले जी मजमूई सूरत हाल आहे उन मूजिबि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त वॾी हिन में जेके हिन अज़ादार आहिनि हिन जलूस में शरीक आहिनि। हिन वक़्तु असांखे इहो जेका इंफॉर्मेशन ॾिनी वई आहे उन मूजिबि ॿुधायो आहे त सॼे ज़िले में योम आशूर जे हवाले सां 21 मातमी जलूस बरामद थींदा, जिन मां 11 खे हसास करार ॾिनो वियो आहे। जेके मातमी जलूस हसास करार न विया आहिनि उन्हनि में घोटकी जो ही मरकज़ी मातमी जलूस जंहिंमें असां मौजूदु आहियूं हिकु इहो आहे। कोट हाजी मौलूदी जेको बी सेक्शन थाणे जी हद में आहे, हैदरी इमाम बारगाह ॾेर की, कोट गुल मोहम्मद पिताफ़ी दाद लगारी, उनखां पोइ खानपुर महर जी इमाम बारगाह ऐं बाबुल जेका जराइज आहे उबाड़ो, कोट पीर बख्श चाचड़ रेती, इन समेत 11 जेके मातमी जलूस आहिनि उहे हसास करार न विया आहिनि। जेके 70 मातमी जलूस आहिनि उन्हनि खे नॉर्मल करार ॾिनो वियो आहे। पुलिस जे तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे त लॻभॻि 2866 जेके पुलिस एहलकार आहिनि उहे पंहिंजूं ड्यूटियूं सरअंजाम ॾियनि पिया, जिन में 5 DSP, 40 इंस्पेक्टर ऐं उनखां पोइ 70 जेके आहिनि सब इंस्पेक्टर, 115 ASIs ऐं 2641 जेके आहिनि पुलिस एहलकार मौजूदु आहिनि। पुलिस तरफ़ां जेको कॉन्टीजेंसी प्लान तश्कील ॾिनो वियो आहे उन मूजिबि चयो वियो आहे त रेंजर्स जेके जवान आहिनि उहे बि पुलिस जी मदद में मौजूदु रहंदा। इन खां सवाइ 400 जेके स्पेशल कमांडोज़ आहिनि उहे बि हंगामी सूरत हाल खे मोड़ ॾियण लाइ मौजूदु रहंदा। त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हीअ असांजे मातमी जलूस में जेके अज़ादार आहिनि उहे सीना ज़नी कनि पिया ऐं जेके करबला जा शहीद आहिनि उन्हनि खे जेका भेटा पेश कई पई वञे। अॼु हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम समेत ॿिनि शहीदनि जो जेको आहे उहो ॾियारो आहे ऐं उहो इंतिहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। हीउ तव्हांखे नज़र ईंदो हूंदो अज़ादार जेके आहिनि उहे सीना ज़नी करे रहिया आहिनि। असां इन सूरत हाल बाबति तव्हांखे अॻिते हली अञा वधीक अपडेट कंदा रहंदासीं। जी।